नाज़रीन तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। मलीर जी शमसी सोसाइटी जे हिकु घर मां 4 लाश हथ कया विया आहिनि। एसएसपी कोरंगी जो चवणु आहे त मर्द औरत ऐं ॿारनि खे गलो कपे क़तल कयो वियो आहे। जी नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। वाक़े में हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे, इलाज लाइ इस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मलीर जे शमसी सोसाइटी जे हिकु घर मां 4 लाश हथ आया आहिनि। एसएसपी कोरंगी जो चवणु आहे त वाक़े में हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे, इलाज लाइ इस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मलीर जे शमसी सोसाइटी जे हिकु घर मां 4 लाश हथ आया आहिनि। मर्द औरत ऐं ॿारनि खे गलो कपे क़तल कियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे कराची में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, वाक़े जे हवाले सां वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। मलीर जो शमसी सोसाइटी अल खलील पब्लिक स्कूल आहे, जंहिंमें घर मां जेको आहे 2 औरतूं ऐं 2 ॿारड़ियूं आहिनि। उन समेत पंहिंजी औरत आहे जेकी शदीद ज़ख़्मी आहे। 4 लाश मिलिया आहिनि, जंहिंजा गला कटियल आहिनि। हिकिड़े घर मां लाश मिलिया आहिनि। असांजी पुलिस जा आला अमलदारनि सां बि ॻाल्हि वठी आहे। उन्हनि जो चवणु आहे त असीं वधीक जांच करे रहिया आहियूं, पर जेके 4 आहिनि लाश, उन्हनि में 2 औरतूं आहिनि ऐं 2 नंढड़ियूं ॿारड़ियूं आहिनि। उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी औरत आहे, हिकिड़ी जेकी शदीद ज़ख़्मी आहे। ऐं जेके लाश आहिनि उन्हनि खे एम्बुलेंस ज़रिए जना मुंतकिल कयो वियो आहे। पर पुलिस हिन महिल ताईं इहो ई ॿुधाए रही आहे त असीं तफ़्तीश करे रहिया आहियूं त आया हिननि जा गला कीअं कटिया विया आहिनि। मलीर जो जेको शमसी सोसाइटी आहे उन में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आहे। ठीकु आहे आमिर सुप्रो, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।